नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान सरदार ख़ैर महमूद कोलाची ते थियल कातलाणे हमलो कंदड़ मुख्य जवाबदार गुलाम मुर्तज़ा कोराई जो ठारू शाह पुलिस पारां गरी रिश्वत वठी FIR मां नालो कढण ख़िलाफ़ रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टर विजय कुमार पारां 1 महीनो गुज़रण बावजूद मेडिकल सर्टिफिकेट न ॾियण ख़िलाफ़ STP जो सवें कारकुन ऐं अॻवाननि सरदार ख़ैर महमूद कोलाची, अली गोहर अञण, दिलदार लुंड, फ़हीम कुरैशी जी अॻवानी में ठारू शाह पुलिस जी IO लुकमान मशहूरी ऐं डॉक्टर विजय कुमार ख़िलाफ़ ठारू शाह थाणे आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। रोड ब्लॉक करे धरणे सबबि नौशरो फिरोज़ टू कंडियारो लिंक रोड बंदि थी वियो आहे। रोड बंदि थियण सबबि केतिरियूं गाॾियूं बीहजी वयूं। धरणे खे ख़िताब कंदे अॻवान सरदार ख़ैर महमूद कोलाची ऐं ॿियनि चयो आहे त ठारू शाह पुलिस गरी रिश्वत वठी STP अॻवान जे कातलाणे हमले जी FIR मां नालो ॼाणाए मुख्य जवाबदार गुलाम मुर्तज़ा कोराई खे गिरफ़्तार करण बजाए संदसि नालो FIR मां कढी छॾियो आहे। जॾहिं त डॉक्टर जवाबदार खां गरी रिश्वत वठी 1 महीने गुज़रण बावजूद असांखे मेडिकल सर्टिफिकेट न ॾिनो पियो वञे। असां IG सिंध सैयद कलीम इमाम, RPO हैदराबाद वलीउल्लाह दिल, DIG शहीद बेनज़ीराबाद मज़र नवाज़ शेख, SSP नौशरो फिरोज़ डॉक्टर फारूक अहमद ऐं हेल्थ जे मिनिस्टर अज़रा पेचियो ऐं सेक्रेटरी हेल्थ सैयद अहमद खां मुतालबो करियूं था त करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ इंक्वायरी करे खे सज़ा ॾिनी वञे। हमलो कंदड़ मुख्य जवाबदार जो नालो FIR में ॿीहर दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में SSP नौशरो ऑफिस जे आॾो धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।